प्यारे गुरसाल संगत, एक कृष्णम सर्वदेवा भगवान श्री कृष्ण जी स्तुति सां अज जे सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। ता श्रोता आहियो। श्रोता त अखियुनि ते हूंदा आहिनि, वक्ता जे आदरणीय हूंदा आहिनि, प्यारा हूंदा आहिनि। ऐं संगत भी आयो तव्हां, संगत गुरुअ खे प्यारी हूंदी आहे। भगवान के भगत प्यारा हूंदा आहिनि। तव्हां अगरि भक्ति मार्ग जा आहियो त भगवान जा भी प्यारा आहियो। सत्संग में अचण भी भाग जी ॻाल्हि थींदी आहे। सत्संग में उन स्थान ते वेहण, अधिकृत सत्संग स्थान, अधिकृत ईअं न किथे भी कब्जो करे सत्संग हाल ठाहे छॾिजे। न, अधिकृत ही स्थान आहे सत्संग जो, अधिकृत परमात्मा जी तरफां अधिकृत। उते वेहण भाग जी ॻाल्हि थींदी अथव। उते वक्ता श्रोता मिली करे भगवान जो जस ॻाइनि, भगवान जी वाणी ॿुधनि, इहा भाग जी ॻाल्हि आहे। पर एतिरी सूक्ष्म भाग जी ॻाल्हि आहे जो ॿाहिरां नज़र न ईंदी आहे। ॿाहिरां त नंढी नंढी जेके फालतू ॻाल्हियूं आहिनि उन में भाग नज़र ईंदो आहे। कोई 1000-2000 ख़र्च करे मॉल में वञे त सम्झंदो आहे मां ॾाढी ऊंची जॻह ते पहुची वियो आहियां। पर उहा वॾी ठीकु आहे, कुझु आस्थान आहे उहो, पर उन खां ऊंचो सत्संग आहे। पर छा सत्संग में ॿाहिरां कुझु नज़र न ईंदो आहे। केवल वीचारनि जो आदान प्रदान थींदो आहे। विच में त भगवत गीता ई आहे पंहिंजे। भगवान कृष्ण जा वीचार, उपदेश, संदेश हितां प्रसारित था थियनि ऐं उन्हनि ते मंथन भी थो थिए। असां उन ते संवाद कंदा आहियूं। इहे अनमोल थींदा आहिनि। इहो सत्संग अनमोल आहे। त भगवत गीता के सत्संग में असां सभु गॾु थिया आहियूं। हूअं अगरि परियां खां ॾिसंदा त कुझु तव्हांखे ख़ासि नज़र न ईंदो। स्थूल दृष्टिअ सां ॾिसंदा त नज़र ईंदव कुझु माण्हू, हिकिड़ो पुस्तक, हिकिड़ो हाल, स्थूल दृष्टिअ सां। पोइ उन हिसाब सां त तव्हांजे लाइ शादी वॾो कमु थी वेंदो। शादीअ में हॉल भी वॾो, शयूं भी वधीक खाइण लाइ, माण्हू भी वॾा पैसे वारा। इहा स्थूल दृष्टि आहे, नंढड़ी सी दृष्टि। मोबाइल में जीअं थींदो आहे जूम करण जो सिस्टम, तीअं अगरि जूम कयो त तव्हांखे नज़र ईंदो उहो जेके वॾो पिया सम्झूं शादी पार्टी, जूम करण खां पोइ उहो खोखलो निकितो। ऐं ही जेके आहिनि सत्संग जूं ॻाल्हियूं, इहे प्रगट थियण लॻियूं, इहे हाणे मायने रखण लॻियूं। हाणे हिननि जी वैल्यू ख़बर पई। हिकु हिकु अखर असां कीअं हिकु हिकु सलोख ते सत्संग करे वठंदा आहियूं, छो त जूम कंदा आहियूं असां हुनखे वॾो कंदा वेंदा आहियूं कि अञा छा थो थी सघे विस्तार हिनजो। त जूम करण सां असांजी दृष्टि सूक्ष्म थी वेंदी आहे ऐं परे थियण सां दृष्टि स्थूल थी वेंदी आहे। पोइ जेको नज़र अचे बसि उहो ई माण्हू मञंदो आहे। या त दृष्टि विशाल रखो जो सॼो संसार तव्हांखे नंढड़ो नज़र अचे, या त दृष्टि एतिरी सूक्ष्म रखो जो तव्हांखे भगवान जूं ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि, शास्त्र सम्झ में अची वञनि। बाक़ी विच वारा त बसि सुम्हनि खाइनि ऐं घुमनि पिया था, कोई उद्देश्य न जीवन जो। त श्री कृष्ण भगवान जी वाणी भगवत गीता, जंहिंमें असां 18 नंबर अध्याय ते पहुता आहियूं। जूम करण सां असांखे नयूं ॻाल्हियूं सिखण लाइ ऐं सम्झण लाइ मिली रहियूं आहिनि। त कल्ह असां टियों ॾींहुं ॿुधासीं
टिन प्रकार जा कर्म, राजसी कर्म, सात्विकी कर्म ऐं तामसी कर्म। टिन प्रकारनि जा ज्ञान बि ॿुधासीं, उहे अञा कठिन। सात्विक ज्ञान, राजसी ज्ञान, तामसी ज्ञान, एक क्रम अथव। लाइट लाइट थींदो वेंदो सब्जेक्ट, ज्ञान कठिन आहे। त टिन प्रकारनि जा ज्ञान, पोइ कर्म थोरो हल्को आहे ज्ञान खां। टिन प्रकारनि जा कर्म, हाणे था अचनि टिन प्रकारनि जा कर्ता। कर्ता जा लाइट थी वियो, छो त ज्ञान में ऐं कर्म में बार बार पई ॻाल्हि अचे कि साक्षी थी वञो, साक्षी थी करे ॾिसो। पर अगरि उहो ॾुखियो थो लॻे असांखे साक्षी थियण, छो त भुलिजी था वञूं बार बार, त हलो हाणे अचेव थो कर्ता थी वञो भला, त हल्को थी वियो थोरो सब्जेक्ट। कर्ता ई थी करे तव्हां भली पाण खे कर्ता सम्झो हलो, त साक्षी भाव नथो सदजे तव्हां खां, छॾियो कर्ता खे तव्हां सम्झो मां कर्ता आहियां, त अञा सरल थी वेंदो। त टिन प्रकार जा कर्ता था हाणे अचनि, असां उन्हनि में कहिड़ा आहियूं। कृष्ण भगवान त इहो ई थो चए सात्विक थी वञो, सात्विक कर्ता। न त थोरो अगरि चाहियो था कि अञा संसार में वरी अचूं, सुठे घर में अञा जन्म वठूं, त राजसी कर्ता थी वञो। पर अगरि पतन करण ते तुरिया ई पिया आहियो त तामसी कर्ता थी वञो। त टिन प्रकारनि जा कर्ता, जीअं पाण अनुभव कंदा आहियूं कि मां अहंकार वारी न, पर पंहिंजे हुअण जो हिकु अनुभव त थींदो ई आहे। पंहिंजे हुअण जो अनुभव कि मां ही कमु कंदी आहियां, अहंकार सां न। सुबुह खां वठी शाम ताईं ही कमु कयां थी, ही जिम्मेदारी निभायूं, ही अञा निभाइणियूं आहिनि, त हिन में कर्तापन त आहे। त हिते उन जी ॻाल्हि आहे कि त कहिड़ा कर्ता आहियो। त टिन प्रकारनि जा कर्ता, पहिरियों सात्विक। कृष्ण भगवान सात्विकता खां ई पियो थो शुरू करे सभु, पोइ राजसी, पोइ तामसी थो ॿुधाए। त सात्विक कर्ता ही आहिनि। मुक्त संग अनहन्वादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विकः उच्यते। सात्विक कर्ता जा लक्षण अचनि था कि सुठो कर्ता केरु आहे, करण वारो। असां कर्ता ई आहियूं, कोई नौकरी कंदो आहे, कोई घर जो कमु संभालींदो आहे, कोई सत्संग कंदो आहे। सुठो कर्ता जो अचे थो कि संग रहित, मुक्त संग, आसक्ति रहित, या ईअं चऊं राग जंहिंखे न आहे। जंहिंखे राग न आहे। राग जो अर्थ आहे कि पंहिंजे कर्तापन में हुअण में प्रीत, पंहिंजे कर्तापन हुअण में प्रीत, कि मां ही आहियां। सम्झो मुंहिंजो कमु आहे सत्संग करणु, त अगरि मूंखे हू थी वञे, आसक्ति थी वञे कि मां सत्संग कंदो आहियां, मुंहिंजो ही कमु आहे, त इहा आसक्ति मूंखे वापसि किराए छॾींदी, पतन ॾे वठी वेंदी, अहंकार बि पैदा करे छॾींदी, मूढ़ता बि पैदा कंदी, लोभ बि पैदा करे छॾींदी कि मां सत्संगी, मां कर्ता, मां सत्संग करण वारो, मां न कयां त थिए ई न। इहा मूंखे मूढ़ता मूढ़ करे छॾींदी। त मूंखे छा करणु खपे? संग रहित, मुक्त संग। कम त कयां, पर हुन में मां आसक्ति न रखां। इहो भली महसूस कयां मां ई थो कयां,
पर आसक्ति न। जो इन खां सुठो सत्संग मिले त मां ॿुधाई न, ईअं न, मूंखे किथे सुठो मिले त मां ॿुधां, अहिड़ी मां प्रीत आसक्ति रखी न वेठो हुजां कि इन खां मथे कुझु आहे ई कोन। इनखे चइबो आहे मुक्त संग। तव्हां मां कोई बि पंहिंजो कमु कयूं, उनमें अहिड़ी आसक्ति न रखूं जो अॻिते तरक़ी न थिए वरी। अगरि असां आसक्ति रखीसीं पंहिंजे कर्म में त पोइ असां अॻिते उनखां सुठो करे ई न सघंदासीं। सोचींदासीं इतना अच्छा करती तो हूं मैं, अब और क्या करना है। सुबह से लेके शाम तक काम करती हूँ घर के, इतने अच्छे हैं, मैं ही कर पाती हूँ और कोई कर भी नहीं सकता। मेरे घर में किसी को मैं हाथ भी नहीं लगाने देती। तो ये आसक्ति आ कर्म में। इन खां बचण जी कोशिश ऐं केवल कर्तव्य समझी करे। अनासक्त थियण जो छा तरीक़ो आहे कि असां कर्तव्य समझी करे कयूं। कर्तव्य जी मात्रा वधी वञे त असां वधीक बि कर्म कयूं। इहो आहे मुक्त संग। उनमें असांजी आसक्ति न आहे, राग न आहे पंहिंजे कर्तापन हुअण में या पंहिंजे हिन कर्म में। ऐं थी सघे थो कॾहिं कमु घटिजी वञे, घर में नुंहुं अची वञे, नुंहुं जे अचण सां थी सघे थो हाणे कमु विरहाइजी वञे, हाणे उहा खणे त असांजो कमु घटिजी वियो, त उहो बि स्वीकार कयूं। ॾाढियूं छा कंदियूं आहिनि, नुंहुं खे कमु न ॾींदियूं आहिनि करण, या मथां चढ़ी बीहंदियूं आहिनि। छो त आसक्ति आहे, पंहिंजे कर्म में आसक्ति आहे कि मां जेको कंदी आहियां सो ई हलंदो रहे, इहो ई थींदो रहे। नुंहुं करे बि त मूंखां पुछी उहो ई करे जीअं मां कंदी आहियां। मुक्त थियण जो अर्थ आहे कि अगरि अस्तित्व चाहे थो कि हाणे ही कर्म विरहाइण खपे त विरहाइण खपे, असां हुन लाइ तयार हुजूं। कर्म विरहाइजे थो त विरहाइण ॾियूं। ॿियो कोई खणे थो त पाण सुठो आहे न, समय बचंदो न। इहो त करणो ई पवंदो मुक्त थियण लाइ, कर्म खां मुक्त थियण लाइ, कि असां विरहाए छॾियूं कर्म सभिनीनि में। उनमें कृष्ण भगवान चए थो आनंद। आनंद आहे सात्विक कर्म आहे, सात्विक कर्ता। उहो कर्ता सात्विक आहे जेको पंहिंजे कर्म खे मुक्त रखे थो। ॿियो कोई करण चाहे त करण ॾिए थो। अहिड़ी आसक्ति न अथसि कि कंहिंखे करण ई न ॾे। ऐं आसक्ति जो अर्थ इहो बि आहे कि हुनखे छॾण में का दिक़त। आसक्ति न हुअण जो इहो अर्थ आहे कि अगरि कर्म अॼु छॾिणो पए त अॼु बि छॾे ॾे। मान लो मृत्यु अची वञे त ईअं न चवंदो उहो सात्विक कर्ता कि अरे यार ॾाढा कम पेंडिंग पिया आहिनि, ॾाढा कम पेंडिंग, ही बि रहियल आहे, हू बि रहियल आहे। हुनजो कुझु बि पेंडिंग कोन हूंदो आहे, छो त हूअ रोज कर्म कंदो आहे, रोज मुक्त हूंदो आहे। हू मुक्त थी करे ई कर्म कंदो आहे, सात्विक कर्ता। ईअं थियूं। अॼु मृत्यु अचे त अॼु हलूं, फुर्सत आहे, कोई पेंडिंग कोन्हे, कोई आसक्ति कान्हे कर्म में कि ही कीअं थींदो मूंखां पोइ, ही कीअं थींदो। ऐं वरी गॾोगॾु मृत्यु न आई त प्रसन्नता सां वरी कर्म में लॻी वेंदो। ॿिए ॾींहुं वरी उहो ई कर्म में लॻी वेंदो, पंहिंजे कर्म में। माना हूअ प्रसन्नता सां कर्म कंदो। इनखे चइबो आहे कर्म में आसक्ति न हुअण। फ्री थी करे कर्ता थियण, फ्री थी करे। त हिकु इहो थियो मुक्त संग, सुठो कर्ता। ऐं अनहनवादी माना अहंकार न करण वारो, न अहंकार करण वारो, न अहंकार ॿुधाइण वारो। अहंकार जो इहो अर्थ आहे कि मूं में हीअ विशेषता आहे, इहो नज़र अचे ऐं असां वरी चई ॿुधायूं कि मूं में हीअ विशेषता आहे, त हिनखे चइबो अहंकार।
अहंकारवादी। पर सात्विक कर्ता उहो आहे जंहिंखे लॻंदो बि कान्हे कि मूं में का विशेषता आहे। कर्ता त आहे, कर्म त कंदो आहे, पर पाण खे विशेष कोन सम्झंदो आहे। छो त इहो तॾहिं ई थो थी सघे, इहो तॾहिं थो थी सघे जॾहिं हुन महिनत सां उते पहुतो हुजे, जॾहिं जीवन जा दुख सुख सही करे के विशेषता खे उपलब्ध थियो हुजे, तॾहिं माण्हूअ खे पतो हूंदो आहे कि मूं में का विशेषता कान्हे। छो त अगरि मूं में विशेषता हुजे हा त हुन दुखनि जी घड़ियुनि में मुंहिंजो वस छो न पियो हले, तॾहिं छो न मुंहिंजो वस हलियो। इहो हुनखे पूरी चङी तरह ख़बर हूंदी आहे त हुनखे जेको दुख सही सही करे अॻिते वधंदो आहे त हुनखे ख़बर हूंदी आहे कि मुंहिंजो मूं में कुझु आहे ई कोन। ही कंहिं ॿिए मुंहिंजे मथां कृपा कई, मूंखे कष्ट ॾेई करे तराशो वियो आहे। जीअं पत्थर खे तराशे पत्थर मां मूर्ति ठाहे छॾिबी आहे, हीरे खे तराशे करे उनखे अञा तराशे उनजो मूल्य वधी वेंदो आहे, तीअं भगवान बि दुख जी चोट ॾेई संघर्ष ॾेई करे उनखे तराशींदो आहे। त उहो तराशण वारो कॾहिं बि अहंकार कोन कंदो आहे। जेको तराश जी वियो उहो त उनखे पतो आहे अहंकार कयो वरी छुटऊं। इहा निशानी अथव सात्विक कर्ता जी। उनखे अहंकार कोन हूंदो आहे, न कोई चई ॿुधाईंदो आहे, न कोई महसूस कंदो आहे। उहो उनखे लॻंदो बि कान्हे कि मां को स्पेशल आहियां, जबकि हूंदो आहे, सच में बि हूंदो आहे, संसार में उनजो योगदान हूंदो आहे। तॾहिं त उहो सात्विक कर्ता आहे। ॾाढनि खे त कुझु हूंदो कोन्हे, तॾहिं बि विशेष सम्झंदा आहिनि पाण खे। आज हम जो भी हैं, जहाँ भी हैं, हम इन्हीं की कृपा से हैं। आज मैं जहाँ भी हूँ, आज जैसा भी हूँ, जहाँ भी मैं हूँ, हूंदो भाई तो में अथई छा, हुनखे बि बदनाम तो करी। ॾाढा चवंदा आहिनि न, मैं जो भी हूँ गुरु की कृपा से हूँ, आज जहाँ भी हूँ। तो माण्हू चवंदा बेसा तूं आवारो घुमण पिनण वारो छा ई तूं। गुरु बि वीचारो निहारींदो आहे। गुरु सोचींदो न खां तारीफ़ त थिए थी, चए त तो कि आज जो भी हूँ इन्हीं की वजह से हूँ, आज जो भी हूँ मैं, त छा ई तूं। त ॾाढा ईअं बि पंहिंजे पाण खे विशेष सम्झंदा आहिनि। छो त हिते कूड़ हली रहियो आहे न। तव्हां जेका गुरबाणी ॿुधायव 229 नंबर सुफ़े ते गुरु ग्रंथ साहिब जी बाणी अथव, पढ़ी ॾिसिजो। उनमें इहो लिखियल अथव, सच खे चवनि कूड़, कूड़ खे चवनि सुठो, मुअल खे सुम्हियल खे चवनि जागल, ऐं जागल खे चवनि इहे त मुअल आहे। 229 नंबर पढ़जो सुफ़े ते। जेको गुरु ग्रंथ साहिब पाण पढ़ंदो आहे न, उनखे नयूं नयूं ॻाल्हियूं पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि, नयूं नयूं ॻाल्हियूं पढ़ण ॿुधण लाइ। त खुदि पढ़ो त वधीक सुठो। आंटी पढ़ंदी आहे त ॿुधाईंदी आहे कुझु नई ॻाल्हि। उहो जेको आहे मुंहिंजी मोबाइल हुते आहे, न त मां गुरु ग्रंथ साहिब जो ॿुधायांव सॼो शब्द, ॾाढो वॾो शब्द आहे। जेको सुम्हियल हुनखे चवनि जागरूक आहे, जेको सच में जागियल आहे हुनखे चवनि इहो मुअल आहे। छो त असां जहिड़ो कान्हे, असां वांगुरु नथो हले। इहो कल युग जो गुरु नानक जी वाणी आहे। गुरु नानक चयो आहे, हा जेको वञण वारो चवनि, छो त पैसे वारो आहे, कम जो आहे इहो। ऐं जंहिं वटि पैसा कोन्हनि पर भक्ति आहे, चवनि इहो कम जो कान्हे, सॼो उल्टो पियो थो हले। त जंहिंमें विशेषता कुझु लभे कान, बसि ॿाहिरां जीन्स शर्ट पाए करे, वार हो करे, चश्मो पाए, कि आज हम जो कुछ भी हैं इन्हीं की कृपा से हैं। ऐं जंहिंमें सच में विशेषता हूंदी आहे न, उहो चवंदो बि कोन्हे, ईअं महसूस बि न कंदो आहे कि मां कुझु विशेष आहियां। हुनखे पतो हूंदो आहे अनेक आहिनि मूं जहिड़ा। हे त भॻवान अगरि मूंखे चुनी त इहा हुनजी कृपा आहे, न त
असांजी कहिड़ी हैसियत आहे? अचो हिकु कलाम ॿुधायांव। वस न हले मां बेवस आहियां, वस न हले मां बेवस आहियां। तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाझ खपे, तुंहिंजी महर खपे, ॿियो कुझु न थो चाहियां। वस न हले मां बेवस आहियां, वस न हले मां बेवस आहियां। खाली भरी भरिया खाली करी थो, खाली भरी भरिया खाली करी थो। जंहिं ते बामल पंहिंजी नज़र करी थो। बेअंत आहीं साईं, बेअंत आहीं, बेअंत आहीं, तुंहिंजो अंत न पायां। वस न हले मां बेवस आहियां। तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाझ खपे, तुंहिंजी महर खपे, ॿियो कुझु नथो चाहियां। वस न जियां रखी तीअं मर्ज़ी तुंहिंजी, जियां रखी तीअं हुजतन तो सां हलंदी मुंहिंजी। ॼाणी थो सभुकी, ॼाणी थो सभुकी, ॼाणी थो सभुकी, चई छा ॿुधायां। वस न हले मां तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाझ खपे, तुंहिंजी महर खपे, ॿियो कुझु न थो चाहियां। वस न हले सतगुर तूं न छॾी मां त जियां तुंहिंजे आसरे। सभई त पार
इन जो मतलब बेवस जो मतलब नीरसता न समझो। जेको सात्विक कर्म करण वारो हूंदो वो नीरस कोन हूंदो, वो उत्साह सां भरियल हूंदो। ये श्री कृष्ण भगवान तो चयो। छो त असां ॿुधोसीं कि वो मुक्त संग हूंदो, पंहिंजे कर्तापन में अहंकार भी कोन कंदो ऐं राग भी कोन रखंदो। त समस्या अची सघे थी नीरसता जी। कोई कोशिश करे कि मां अहंकार भी न कयां ऐं जीअं जहिड़ो कर्म मिले कंदी वञा, त थी सघे थो उनजो उत्साह घटि थी वञे। छो त जॾहिं अहंकार बचियो ई कोन त उत्साह बि घटिजी वियो, या उनमें आसक्ति भाई मां पंहिंजे लाइ नथी कर्म कयां इहो भाव अची वञे त बि उत्साह घटिजी सघे थो। इन करे कृष्ण भगवान सावधान तो करे, तव्हां भी सावधान। उत्साह बरकरार रखजो जीवन में। आयो तव धृत्युत्साह, धैर्य ऐं उत्साह। असांजो कर्म कर्ता कर्म में उत्साह घटि न थिए, इन लाइ धैर्य अखर ॾिनो आहे कृष्ण भगवान। धीरज, भाई अहंकार न कयूं, विशेषता न ॾिसूं पाण में, त पोइ कर्म करण जो मज़ो छा? सवाल अची सघे थो। त कृष्ण चए थो धैर्य रखो, मज़ो ईंदव। धीरज रखो, तव्हांजो व्यर्थ न वेंदो। बिना अहंकार जे, बिना आसक्ति जे कर्म कयो, कर्ता थियो भली, अहंकार न कयो। भली तव्हां ॾिसो पिया था कि ॿिया सभु अहंकार पिया था ॾेखारनि, भली सभु पाण खे विशेष पिया था सॾाइनि, तॾहिं बि पाण खे विशेष न सॾायो। धैर्य रखो, समय ईंदो तव्हांजी विशेषता पाण ई प्रगट थींदी। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, उत्साह पंहिंजो बरकरार रखो। उत्साह में ऐं अहंकार में त अंतर आहे न। अहंकार न कयो, उत्साह पंहिंजो बरकरार रखो। उत्साह जो अर्थ आहे नीरस न थियण। उन लाइ छा कयूं? ॾाढा दफ़ा थींदो आहे, ॾाढा दफ़ा सत्संग असांजो बूथ सुॼारे छॾींदो आहे। सत्संग कहिड़ा हूंदा आहिनि सत्संगी, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे कि तू अज्ञानी है, अभी सोई हुई है, मूड है, अभी कच्ची है, अभी ज्ञान में। त वीचारे माण्हूअ जो उत्साह ई सॼो हलियो वेंदो आहे, बूथ सुॼी वेंदो आहे। अहिड़नि खां बचो। अहिड़ो चाहे तव्हांजो गुरु हुजे, चाहे तव्हांजो सत्संगी हुजे, चाहे साहेड़ी हुजे, ॿिनि ॼणनि जो त्याग करे छॾियो जीवन में। हिकु हुनजो जेको तव्हांजो उत्साह घटि करे, जेको तव्हांजो उत्साह केराए, ऐं ॿियो उनजो त्याग कयो जेको तव्हांजी कूड़ी तारीफ़ कंदो हुजे, जेको मिठो मिठो ॻाल्हाए करे, मिठे मिठे बोल, नगारे ताशे ढोल, जेको ढोल वॼाए मिठो ॻाल्हाए तव्हांखे चए तू ऐसी तू वैसी, चाढ़े छॾेव, उनजो त्याग कयो। इहो ॿेड़ो ॿोड़ींदव ऐं हू बि ॿेड़ो ॿोड़े रहियो अथव जेको तव्हांजो उत्साह घटि थो करे। जेको चए तू नहीं कर पाएगी, तो उनखे कढी छॾियोसि। मैंने कर लिया, करके दिखा दिया तेरा साथ छोड़ के, क्या नहीं कर पाऊंगी, कर भी लिया, मैं तेरा ही त्याग कर देती हूँ। नंढड़ी कहाणी मूं पढ़ी हुई किथे, ॿ भाउर जंगल में खेॾण पिया वञनि, खेत में। उते ॿियो कोई कोन हो। उन्हनि में जेको वॾो भाउ हो, ॿियो त नंढड़ो हो। नंढड़ो सम्झो 7 साले जो ऐं वॾो 9-10 साले जो। त वॾो भाउ खूह में किरी पियो, सुकल खूह में। वो नंढो भाउ वीचारो चिल्लाइण लॻो, मां पंहिंजे भाउ खे कीअं बचायां, कीअं कढां। हेॾा होॾा निहारण लॻो, पर दूर दूर ताईं कोई बि माण्हू न। छो त सुनसान खेत अहिड़ो जिते सुनसान जंगल हो, जंगल ई हो उहो। छोकिरे नंढड़े हिमत कयईं, ॾाढी कोशिश करे किथां लकड़ी खणी आयो। उहा लकड़ी पंहिंजे भाउ खे ॾिनई ऐं भाउ जो वज़न वधीक, हिन जो घटि।
पर ॾाढी ताक़त लॻाए करे कोशिश करे करे ॾाढी मुश्किल सां भाउ खे ॿाहिरि कढियईं। पोइ जॾहिं ॿई आया पंहिंजे गांव में, ही सभिनि खे ॻाल्हि ॿुधाइनि कि भाई किरी पियो, इहो वॾो भाई पियो ॿुधाए मां किरी पियो हुअमि, हिन मूंखे ॿाहिरि कढियईं, त कोई मञेसि ई न पियो। कोई मञेसि न पियो कि तूं नंढो थी करे हिनखे ॿाहिरि कढी बि थो सघीं, असां नथा मञूं। पर सच्चाई इहा हुई कि हुन कढियो हो। जेके चवनि पिया नथो, असां मञी नथा सघूं, त हिकु हिन समझदार सां जॾहिं हिननि ॻाल्हि कई, सम्झो पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कयनि, त हुनजे पीउ पंहिंजे नंढे पुट खे प्यार करे चयईं, बेटा मां मञां थो ईअं थियो हूंदो, छो त तूं कूड़ नथो ॻाल्हाए सघीं, मूंसां त न ॻाल्हाईंदे, ऐं हिन जो कारण तोखे ख़बर अथई, तो कीअं करे एॾो वॾो कमु, छो त हुते इहे गांव वारा कोन हुअई जेके हींअर ई तोखे चवनि था असां नथा मञूं कि तो कयो हूंदो। इहे अगरि हुजे ई हा न त पाण कोन करे सघी हा, इहे हुजे ई हा त चवई हा तू नहीं कर पाएगा, तेरे से नहीं होगा, इहे कोन हुआ तॾहिं तूं करे वे। उते तुंहिंजो उत्साह कराइण वारो कोई कोन हो, त तोखे जेको करणो हो पंहिंजे ई बल ते करणो हो ऐं तो करे वरितो। पोइ हिकु अदृश्य शक्ति बि त साथ ॾींदी आहे, उहा बि त अची वेंदी आहे गॾु। त अहिड़े दोस्त खां त उहो दोस्त न हुजे न जेको असांजो उत्साह किराए, जेको चए अरे तेरे तू नहीं कर पाएगा, तेरे से नहीं होगा, तो क्या करे। वो चौंदा सेफ्टी जोन अपना, कंफर्ट जोन, हमारे सत्संग में चल, कुछ नहीं करना है, बस आराम से आके बैठ, तेरा नाम हो जाएगा। लोग कहेंगे बहुत बड़ी ज्ञानी है, सत्संगी है, कुछ करना नहीं पड़ेगा, सेफ्टी जोन, न उस पे चलना पड़ेगा, कोई नहीं चलता वहां पे, लेकिन झूठ बोलना पड़ेगा कि मैं चलती हूँ सत्संग पे, और बोलना पड़ेगा मेरे में परिवर्तन आ रहा है, मेरे में चेंजेस आ रहा है। पाठ ते कीअं सभु कूड़ ॻाल्हाईंदियूं आहिनि, हमेशा कूड़, छो त आदत पइजी चुकी अथनि कि ईअं सत्संग में कूड़ ॻाल्हाइणो आहे। हूंदो सही आहे उहो, पर उन ते हलंदियूं कोन्हनि पाण, त हूंदो सही आहे जवाब उन्हनि जो, पर हलंदियूं कोन्हनि, इन करे कूड़ था चऊं उन्हनि खे। त हिकु त उन खां दूरी कजो जेको तव्हांजो उत्साह किराए, ख़ासि कर कर्तापने में। असांखे अगरि घर जो कमु करणो आहे त उत्साह पूर्वक आनंद सां कयूं। उत्साह बरक़रार रखण लाइ पंहिंजा सदगुण बि ॾिसण शुरू कयो, ताकि असां नीरस न थियूं। पंहिंजूं सुठाइयूं खुदि ॾिसो, कॾहिं पंहिंजो पाण जी तारीफ़ खुदि कयो, ॿिए जे साम्हूं न, पंहिंजो खुदि जे साम्हूं। कॾहिं पंहिंजो पाण सां प्यार करे ॾिसो। सम्झ में अचेव थो इहो छा थींदो आहे पंहिंजो पाण सां प्यार करणु? भई ॿिया त माण्हू कोन कंदव त स्वार्थ सां कंदव, या उन्हनि खे तव्हांजो ॿाहिरियों रूप नज़र ईंदो, त तव्हांजो ॿाहिरियों रूप ॾिसी करे तव्हां सां प्रेम कंदा। तव्हां असलियत में कहिड़ा आहियो त उहो खुदि तव्हांखे ख़बर आहे न, उहो त तव्हां अंदरि ॿ ॼणा आहियो, मैं और मेरा यार, दोनों ही एक ही बस्ती में बसते हैं। त पंहिंजे यार सां ॻाल्हाइण ॾिसो, सिखो पंहिंजो पाण सां, ऐं पंहिंजे पाण खे चओ कि यार छॾ दुनिया वारनि खे, असां बि केॾो हलिया आहियूं, केॾो गॾु हलिया आहियूं ॿई ॼणा। पंहिंजे मन खे चओ, कॾहिं हिते पहुतासीं, कॾहिं हीअ कयोसीं, कॾहिं अहिड़ा माण्हू मिलिया, कॾहिं हीअ परिस्थिति मिली, हितां बची वियासीं, हिते ग़लती कईसीं। हिते त सचा थियूं पंहिंजो पाण सां, हिते कोई चयो त आहे कोन। पोइ पंहिंजी तारीफ़ खुदि बि कयूं, पंहिंजो पाण खे प्यार कयूं। इन सां छा थींदो? उत्साह वधंदो, असांजो उत्साह वधंदो, ऐं उत्साह वधी करे असां अञा सुठो कमु करे सघंदासीं। मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू,
तू, और चला है तू, क्या पाया नहीं तूने, किसे ढूंढ रहा है तू, जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता। मितवा ये खुद से तो ना तो छुपा, जीवन नगर में, प्रेम नगर में, आया नजर में जब से कोई है, तो सोचता है, तू पूछता है, जिसकी कमी थी क्या ये वही है, हाँ ये वही है, हाँ ये वही है। तू एक प्यासा और ये नदी है, आज नहीं इसको तू खुल के बताए, जो है अनकही, वो बात क्या है बता। मितवा, मितवा, कहे धड़कनी तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तो छुपा। असां पंहिंजो पाण सां त ईमानदार थियूं त विश्वास कयो, पंहिंजो पाण सां जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा त तव्हांखे पंहिंजूं सुठायूं बि नज़र ईंदियूं, ऐं जॾहिं सुठायूं नज़र, ॿियो न त तव्हांखे इहो नज़र ईंदो कि अॻे मां केॾी सीधी सादी हूंदी हुअसि बचपन में, भोली भाली, ही त पोइ चालाकी करणी पई, न त उहो सिधोपन मुंहिंजो अलाए केॾां गुम थी वियो, उन में प्रसन्नता बि हुई। त ईअं सोचे करे तव्हांजो उत्साह वधंदो। कृष्ण भॻवान तो चए उत्साह वधणु खपे, कर्म कंदे कंदे। नीरसता कृष्ण जो संदेश कान्हे, बूथ सुञाइण कृष्ण जो संदेश कान्हे। उत्साह, उमंग, आनंद, पर अहंकार खां बची करे, उत्साह आनंद पूर्वक करता थी करे, रोज दिने दिने नवम नवम, रोज नौ ॾींहं असांजो हुजे उत्साह सां ऐं कर्म कयो। इहो आहे सात्विक कर्तापन। व्हाट्सएप ते मैसेज आयो कि अगर तव्हांखे जेके उत्साह खेराइण वारा माण्हू आहिनि, अगर उहे तव्हांखे सुठो नथा सम्झनि त ख़राब उहे आहिनि। अगर असां कंहिंखे ख़राब लॻूं था, छो त हुनजी दृष्टि अहिड़ी आहे, हुनजी दृष्टि अहिड़ी आहे, उहो असांखे ख़राब था सम्झनि। त नोट कयो, ख़राब असां कोन आहियूं, ख़राब उहे आहिनि। अच्छा, हाणे अगर असांखे कोई ख़राब नज़र अचे त पोइ ख़राब त उहो ई आहे न, छो त असां त सुठा ई आहियूं न। असां त नोट करे छॾियोसीं न, छा असां त सुठा ई आहियूं न, असां छो चऊं असां ख़राब आहियूं। पर अगर ॾिसो न, अगर असां निष्पक्षता सां था ॾिसूं ऐं निष्पक्षता सां कोई जलेबी नज़र अचे थी, कोई झूठो फ्रॉड नज़र अचे थो, त उहो ख़राब आहे न। असां त पहिरीं असां त पाण परखे चुका आहियूं न, असां त सही आहियूं न भाभी, हम तो अच्छे ही हैं ना। अगर कोई हमें अच्छा नहीं समझता तो खराब वो है, हम नहीं। ताई तो चए हा सड़े तो जो चए
कि अगरि असां कंहिंखे सुठा नज़र नथा अचूं त हुनजो दोष आहे, छो त असां सुठा आहियूं। असां चेक कयो आहे पंहिंजे भीतर में, पंहिंजे मन सां ॻाल्हाए करे पक कई आहे कि हम तो अच्छे हैं। ऐं अगरि असांखे कोई ख़राब नज़र अचे थो त उहो ख़राब हूंदो, छो त असां त नथा थी सघूं, असां सुठा ई आहियूं। इहो उत्साहवर्धक ॻाल्हियूं आहिनि, ॿियो कुझु कान्हे। जिन जिन माण्हुनि पंहिंजे स्वार्थ लाइ असांजो उत्साह केरायो, ही उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं आहिनि, उते कम करण लाइक़ ॻाल्हियूं आहिनि कि असां छो पाण खे घटि सम्झूं। अगरि असांजो उद्देश्य परमात्मा आहे त, अगरि असांजो लक्ष्य सत्य आहे, असांखे परमात्मा सां प्रेम आहे, असांजी मंज़िल परमात्मा आहे, त असां छो पाण खे ख़राब सम्झूं या ॿियनि खे जबरदस्ती सुठो सम्झूं। हालांकि गुरबाणी त ईंदी आहे, हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, पर उहा परिस्थिति बि हुई। हिते किराइण वारा ॾाढा आहिनि, उत्साह किराइण वारा ॾाढा आहिनि। हिते इहो ई चवणो पवंदो, हम नहीं बुरे चंगा नहीं कोई, छो त सभु त उहो चंगा चंगा ई त वेठा आहिनि। हिते जंहिंखां पुछो चवंदव हम अच्छे हैं, सभु सुठा सुठा ई त वेठा आहिनि। ऐं असांखे चवंदव कि तव्हां अञा असांखां घटि आहियो। त असांजो सूत्र यादि रखूं, असांजो उत्साह किरण न खपे, असांजो उत्साह वधंदो रहे। कृष्ण भगवान थो चए त मुक्त संग अनहनवादी धृत्युत्साह समन्वित है। धैर्य आवश्यक आहे। असां करता त हुजूं, कर्म त करण वारा हुजूं, पर अॼु ई फल जी इच्छा न रखूं। फल अॼु कोन मिलंदो, ही लंबे टाइम ताईं हलंदो आहे। कर्म जी खेती लंबे टाइम ताईं हलंदी आहे। गौतम बुद्ध हिकिड़े गांव में वियो, हिकिड़े किसान खां भिक्षा घुरियईंसि। त किसान चयईंसि, तूं असां वांगुरु खेती कर न, हीअं तूं अन्न खाई वठी करे खाई तो, हिन खां सुठो खुदि खेती कर। त गौतम बुद्ध चयईंसि, मां बि खेती कंदो आहियां, मां कई आहे खेती। पोइ सॼो वर्णन ॾिनई, लिखियल आहे कि भई मां सत्य जी ज़मीन ते श्रद्धा जा बीज पोखिया आहिनि ऐं तपस्या जो हल हलायो आहे ऐं ज्ञान जो जल सींचो आहे, हुनमें अनुभव जो जल सींचो आहे। तॾहिं वञी मूंखे ज्ञान रूपी अनुभव रूपी फसल मूंखे मिली आहे। तूं मूंखे पंहिंजी फसल मां कुझु हिसो ॾे, मां तोखे पंहिंजी फसल मां कुझु हिसो ॾींदोमांइ। त खेती त इहा बि थींदी आहे, कर्तापन में हिकदमि रिजल्ट न ईंदो आहे। असां पंहिंजे जीवन यात्रा में कर्ता त थियूं, कर्म कयूं, अहंकार छॾे करे अनहनवादी थियूं, माना अहंकार न हुअण। अहंकार न हुअण जो मतिलबु निवड़त न समझजो। बता तव्हां चओ, हम तो तेरे चरणों की धूल, हम तो तेरे दास, न, इहो कोन्हे चवणो। इहो चवण त माना अञा अहंकार तव्हांजो अञा पको थींदो अंदर में। जे तव्हां वटि ईंदो आहे उहो ॾाढी वॾी कोचिंग जो मालिक, हर कंहिंखे चए मां त दास, सभिनि खे पेरे पई। मां चयोमांसि थोरो चओसि हुनखे, हा तूं आहीं दास, हल पोइ ॾिसो रिजल्ट। केॾां वियो निवड़त, क्रोध हिकदमि, उहो अहंकार अची वियो प्रगट। त अनहनवादीअ जो अर्थ अथव अहंकार न हुअण, ऐं निवड़त बि न हुअण, अहंकार न हुअण। ऐं धैर्य रखी करे, कर्ता जो धैर्य रखी करे, उत्साह सां युक्त थी करे, समन्वित माना युक्त उत्साह सां थी करे कर्ता कर्म करे, उनखे सात्विक कर्ता चयो वियो आहे। ऐं उनजो लक्षण ॿुधो। हाणे ख़बर कीअं पए कि तव्हां सात्विक कर्ता आहियो, तव्हां में धैर्य आहे या कान्हे, तव्हां अनहनवादी आहियो या न आहियो, तव्हां संग रहित आहियो या न, या तव्हां में उत्साह आहे या कान्हे। इन जो परिणाम ही अथव
सिद्ध्य असिद्ध्यो निर्विकार। तव्हांजो कमु सुठो थी वञे तब तव्हां ओड़ा ई हुजो, ऐं कमु सुठो न थिए तब ओड़ा ई हुजो, त समझिजो तव्हां सात्विक कर्ता आहियो। सिद्ध्य असिद्ध्यो जो अर्थ आहे कमु सिद्ध थियण या न थियण में हर्ष ऐं शोक खां निर्विकार हुजे जेको। भई तव्हां कुझु सोचे करे कर्म कयव ऐं उहो सफल न वियो ऐं तव्हां दुखी थी विया त तव्हां सात्विक कर्ता कोन आहियो। या कमु सफल थी वियो ऐं तव्हां हर्ष में ख़ुशीअ में अची विया तब भी सात्विक कर्ता कोन आहियो। जेको कृष्ण भगवान जी नज़र में पास थिए उहे न आहियो। कर्म कयूं, सुठो कयूं, धैर्य सां कयूं, उत्साह सां कयूं, अहंकार हटा करे कयूं, उन खां पोइ रिजल्ट जेको भी थो अचे उन में सुखी दुखी न थियूं, त हिनखे चइबो सात्विक कर्ता। न हर्ष थे न शोक थे, पर आनंद थे। सुख अलग अथव, आनंद अलग अथव। असां उत्साह सां कमु कयूं त असांखे इहो ई आनंद हुजे कि मुंहिंजे द्वारा कमु थिए पियो थो, बस हाणे फल छा थो निकिरे छा नथो निकिरे उन में असां दुखी या सुखी छो थियूं, असां आनंदित थियूं। आनंद असां बरक़रार रखी सघूं था। फ़ाइदो थिए या नुक़सान थिए, असांजे आनंद खे फ़र्क़ु न पए त समझिजो सच में तव्हां सात्विक कर्ता आहियो। त हिते अॼु सत्संग खे विराम था ॾियूं। इन ते थोरो सोचिजो, सात्विक कर्ता ते अगरि अॻिते वधियासीं त रहिजी वेंदो, पुराणो विसरी वेंदव। इन ते सोचिजो। ये भगवत गीता जे 18 अध्याय जो 26 नंबर श्लोक, सात्विक कर्ता जा लक्षण तव्हां खुद पढ़ी वठिजो। बोल श्री कृष्ण भगवान की जय।